इलेक्शन कमीशन तोड़े सुजान धुरिन पारां सिंध जे साहिली पट्टी वारे इलाक़नि में 50 सैकड़ो ताईं माण्हुनि जा वोट दाख़िल न हुजण ते गिणती ज़ाहिर कई हुई। वोट जे ॾिहाड़े ते इलेक्शन कमीशन पारां मखली ते कोठाल सेमिनार में मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश कयूं। सेमिनार में इल्मी अदबी शख़्सियतुनि औरत अॻवाननि इलेक्शन कमीशन ऐं तालीम खाते जे अमलदारनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते कोठाल सेमिनार खे ख़िताब कंदे रीजनल इलेक्शन कमिश्नर ठटो अली असगर सियाल चयो त सिर्फ़ ठटे ज़िले अंदरि 9,79,871 आबादी मां 4,85,623 वोट दाख़िल थिया आहिनि, जिन में औरत वोटर जो अंग सिर्फ़ 2,16,743 आहे। अली असगर सियाल अवाम, सिविल सोसाइटी, सियासी समाजी ऐं धुरनि खे हिन मुहिम में सहकार करण जी अपील कंदे चयो त उन्हनि सां ताउन कनि त जीअं साली ऐं कोहिस्तानी इलाइक़नि में वोटर लिस्टुनि में दाख़िला ऐं क़ौमी सुञाणप कार्ड खां महरूम माण्हुनि ख़ासि तौर ते औरत जी रजिस्ट्रेशन खे यकीनी बणाए सघिजे। सेमिनार खे सिविल सोसाइटी, इल्मी अदबी अॻवान सिद्दीक़ पलीजे, मीर मोहम्मद बलोच, एडवोकेट एजाज़ शाह, अज़रा मैसर, सैद कमर जमा शाह, सहाफ़ी महबूब रोई, शाकिर निज़ामाणी, ख़ालिद हुसैन, फज़ल बलोच ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।